अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इदफ़अ बिल्लती हिय अहसन फ़इज़ल्लज़ी बैनक व बैनहु अदावा कअन्नहु वलियुन हमीम। अल्लाहुम्मा रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन, अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। आमीन। हदीस की किताब सही मुस्लिम किताबुल ईमान बाबू ला यदखुलुल जन्नत इल्लल मुमिनून जे तहत इमाम मुस्लिम रहमहुल्लाह एक रिवायत नकल फरमाई है। सैयदना में दाखिल न था सी सगो जैसी तई तमाम ईमान थी वने। ऐ पाण फरमायो वला तो मिनो हत्ता तहाबु। पाण फरमायो त तव्हां तेसी ताईं मोमिन नथा बणजी सघो जेसी ताईं तव्हां जे दिलनि में हिक ॿिए जे लाइ मोहब्बत न हुजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जुमले जे अंदर दीन जी एक असासी ऐं बुनियादी पॉइंट ॿुधाई है त जन्नत में दाखिला उन्हें माण्हू जो थींदो जेको मोमिन हुजे ऐं मोमिन जे लाइ असासी हैसियत जेका ॻाल्हि रखे थी उहा इहा आहे त उनजो दिल जो मरकज़ ॿिए मुस्लमान जे लाइ साफ़ हुजे। जेकॾहिं दिल में बुग़्ज़, अदावत, दुश्मनी जी बाह भरे पई, नफ़रतूं दिलनि में त उनजो ईमान क़ाबिल क़बूल कोन्हे को, उहो मोमिन कोन्हे। ईमान मुकम्मल करण जे लाइ दिलनि जी सफ़ाई ज़रूरी आहे। पाण फरमायो अवला अदुल्लुकुम अला शैइन इज़ा फ़अलतुमूहु तहाबबतुम। ए मुंहिंजा सहाबा, छा तव्हां खे अहिड़ो अमल अहिड़ी नेकी न ॿुधायां जंहिं ते अमल करण खां बाद में तव्हां जे दिलनि में अल्लाह मोहब्बत पैदा करे छॾींदो। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी नेकी? पाण फरमायो अफ़शु सलाम बैनकुम, सलाम खे आम कयो। उथंदे वेंदे सलाम, ईंदे वेंदे सलाम, बाज़ारुनि में सलाम, घचनि में नथा सुञाणे उन ते बि सलाम। सलाम खे आम कयो। अल्लाह तव्हां जे दिलनि मां नफ़रतूं कढे करे रब्बे कायनात तव्हां जे दिलनि में मोहब्बत पैदा करे छॾींदो। हिन हदीस अॼु जे मुआशरे जी अकासी कई आहे। अल्लाहु अकबर कबीरा। असां मुसलमान समझूं था त मुसलमान उन्हें के चइबो आहे, जन्नती उन्हें के चइबो आहे जेको नमाज़ूं पढ़े, जेको कुरान जी तिलावत करे, जेको रोज़ा रखे, ज़कातूं अदा करे, सदको ऐं ख़ैरात अदा करे त असां चवंदा आहियूं अदा इहो चङो माण्हू आहे, इहो पको मोमिन आहे, इहो जन्नती आहे। पर मुंहिंजा भाउ, एक मुसलमान ऐं मोमिन हुजण जे लाइ इहो काफ़ी कोन्हे को।
अच हदीस रसूल का पुछ तो मुसलमान चेबो की गया मुसलमान की तारीफ छाए सही बुखारी का अल्लाह अकबर कबीरा। इमाम बुखारी रहमतुल्लाह रिवायत नकल फरमाई अल्लाह के हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के तारीफ बुधाई त केर केका पुछे तदा मुसलमान के चेबो आ चो त सही बुखारी में अल्लाह मुसलमान जी तारीफ बुधाया। अल्लाह जे नबी ये कोन चयो जेको नमाजी होजे जेको रोजेदार होजे जेको हाजी साहब होजे उमरा करण वारो होजे हज अदा करण वारो होजे ज़कात अदा करण वारो होजे वो मुसलमान न पान फरमायो मुसलमान उन्हें के चेबो जिंजे हथ ऐं ज़बान जे शरारतुन का बियो मुसलमान महफूज हुजे। इया मुस्लिम जी तारीफ तो मुसलमान कंहिंखे चइबो जिंजी ज़बान जे गार गंद टोक मज़ाक मश्करी इस्तिज़ा ठठा गीबत गिला का बियो मुसलमान महफूज हुजे। हाणे मुसलमान तो पंहिंजे गिरेबान ते नजर कर तो छा तू इन कैटेगरी में अची तो मुसलमान जी तारीफ ते पूरो लही जो इन ज़बान था केतरन जो दिलियूं दुखायूं अथई केतरन के तकलीफूं ॾिनियूं अथई केतरन के इज़ायो अथई इने हथ ता बेगुनाह केतरन के कुटियो अथई इने हथ ता मुसलमानन के केतरियूं तकलीफूं ॾिनियूं अथई। शरीयत चए थी त मुसलमान महफूज हुजे। हाणे मुस्लिम ॿुधा त सही त छा तो इन तारीफ ते पूरो लही तो मुआशरे ते नज़र फेराए इहो गुनाह हर घर जो हिस्सो बनी चुको है। नफरतों अदावतों दुश्मनियों उरूज दे एतरी हालत आए चंद अफराद घर जायो पर पब असां जे दिलन मां उन्हनि घर भातिन जे लाइ मोहब्बत खत्म थी चुकी है। पीउ पुट का बेदार पुट पीउ का बेदार अम्मा सा न्याणी ठही कोन न्याणी अम्मा सा कोन ठहे चाचन का बाइकाट मामन का बाइकाट असा पंजन के छडियो वेठायो पंजन के खुशन गमिन मां कडियो वेठायो खुशफहमी में मुब्तला आयो त अदा औ नमाजी आया औ हाजी साहब आया औ रोजेदार आया मुजो वडियो वडियो नेकियो मुजा वडा वडा अमल औ तो पक्को जन्नती आया। जन्नत तो परे जी गाल न तो मुस्लिम आई न तो मोमिन आई। अल्लाह अकबर जिंजी दिल में बे मुसलमान जेला नफरत है अदावत दुश्मनिया वो न मुस्लिमा न मोमिना ऐं जॾहिं मुस्लिम मोमिन कोने रहियो त ॿुधा त उन जूं नेकियूं किथां क़बूल थींदियूं क़बूल थी सघंदियूं। सही बुखारी मुस्लिम जी रिवायत अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुफ्ताहु अबवाबुल जन्नति यौमल इस्नैनि व यौमल खमीस। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु फरमायो हफ्ते में 2 ॾींहं आहिनि हिकु सूमर जो ॾींहुं ॿियो खमीस जो ॾींहुं रब्बी कायदा जे हुकुम सां इन्हनि 2 ॾींहंनि ते जन्नत जा दरवाजा खोलिया वेंदा आहिनि रहमत जा दरवाजा खोलिया वेंदा आहिनि फयुगफरु लिकुल्लि अब्दिन ला युशरिक बिल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन हर बाने जी माफ़ी जो ऐलान करे छॾींदो आहे। सिर्फ़ 2 माण्हू हिकु मुशरिक जिंजे अमल में शिरक हुजे जिंजे अकीदे में शिरक हुजे मुशरिक जी माफ़ी जो ऐलान कोन थींदो आहे। नंबर 2 उहे मुसलमान उहे भाउ उहे भेणियूं उहे रिश्तेदार जेके पाण में नाराज़ आहिनि ऐलान थिए थो अंज़िरू हाज़ैन इन्हनि खे मोहलत ॾियो इन्हनि खे छॾे ॾियो। अल्लाह ने इन्हनि जी माफ़ी जो ऐलान कंदो हत्ता यस्तलिहा जेसीं ताईं पाण में ठाह न कनि। अल्लाह 2 माण्हुनि खे अलॻि कयो आहे
एक मुशरिक जो वो मुसलमान जिनजी दिल में बे मुसलमान जेला नाराजगी आ, नफरत आ, अदावत आ, दुश्मनी आ, अल्लाह रब्बुल आलमीन ओ मुस्लिम खुदा त सही तो के केसा गड गडियो आ। एक मुशरिक जो वो मुसलमान जेको पांजे भाउ का, भेण का, चाचन का, मामन का बाइकाट जो ऐलान कयो वेठो आ, अल्लाह फरमाए तो अल्लाह न इन जो अमल कबूल कंदो न इन जे लाइ माफ़ी जो ऐलान कंदो। पोइ निमाज़ूं सभु बेकार। निमाज़ मुस्लिम छाजे लाइ थो पढ़े? रहमान राज़ी थी वञे, रब जी जन्नत मिली वञे। सही बुखारी जी रिवायत, अल्लाह जे नबी फरमायो ला तदखुलुल जन्नत कातिउन, कता तालकी करण वारो, मिट्टी माइटी टोड़न वारो, पंहिंजन के छॾण वारो जन्नत में दाख़िल कोन थींदो। न मोमिन रहियो, न मुस्लिम रहियो, न जन्नती। ओ मुस्लिम एडो वडो जुर्म अज हर घर जो हिस्सो आहे को घर बचेल जंहिंमें मुसलमाननि जी जंग न हुजे, पंहिंजनि सां वेड़ न हुजे, खुशी मां अलॻि कयो वेठा आहियूं, गमी मां अलॻि कयो वेठा आहियूं। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते सालनि जा साल गुज़रियो वञनि, हिक ॿिए सां ॻाल्हायूं ई कोन। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुस्लिम इहो एॾो वॾो गुनाह अथई, एॾो वॾो जुर्म अथई। दुनिया में बर्बाद, आखिरत में बर्बाद। दुनिया में तुझो नेकियो तोखे नफ़ो कोन ॾियो, आखिरत जे मैदान में पहुतो आहे। मशहूर रिवायत, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खां सवाल था कनि, ए मुंहिंजा सहाबा ॿुधायो त सही मल मुफ़लिस, तव्हीं गरीब कंहिंखे चवंदा आहियो? तव्हां वटि गरीब जी डेफिनेशन ऐं तारीफ़ छा आहे? सहाबा किराम जवाब दिनो, अल मुफलिसु फीना मन ला दिरहम लहु वला मता। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असी गरीब उनखे चवंदा आहियूं जिन वटि दिरहम न हुजनि, दीनार न हुजनि, पैसा ॾोकर न हुजनि, खाधे पीते जी अशिया न हुजनि, असी उनखे गरीब चवंदा आहियूं। ऐं गरीब जी असां वटि तारीफ़ बि इहा आहे न, जिन वटि पैसो ॾोकड़ न हुजे, खाधे पीते जो सामान न हुजे, त उनखे गरीब चवंदा आहियूं। पर पाण फरमायो न, इल्लल मुफ़लिस मिन उम्मती याती यौमल क़ियामती बिसलातिल वसी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि गरीब उहो कोन्हे जिन वटि पैसो ॾोकर न हुजे, जिन वटि खाधे पीते जी अशिया न हुजे, बल्कि मुंहिंजी उम्मत जो त गरीब इंसान उहो आहे जेको क़यामत जे मैदान में पहुचंदो, निमाज़ूं बि गॾु हूंदियूं, रोज़ा बि गॾु हूंदा, ज़कातूं बि गॾु हूंदियूं, वॾा वॾा नेक अमल खणी करे माशर जे मैदान में पहुचंदो। अल्लाहु अकबर कबीर। फरियादी फिरींदा, ओ जिन जे ते ज़ुल्म कई, जिन जे ते सितम कई, जिन जिन जी दिलूं दुखाई, जिन जिन जा हक़ खाधे, सब फरियादी घुमींदा, अची चवंदा ओ मुंहिंजा रब्बा ही तो वो ज़ालिम इंसान आ। कोई को चवंदो अल्लाह बेगुनाह हिन मूं ते तोहमत हई हुई, को चवंदो कद अकल माल हाज़ा, अल्लाह ही तो वो ज़ालिम आ जंहिं बेगुनाह मुंहिंजे माल ते नाजायज़ कब्ज़ो कयो। को चवंदो अल्लाह कद शतम हाज़ा, अल्लाह बेगुनाह मूंखे गार गंद जो निशानो बनायो हुई। को चवंदो अल्लाह मुंहिंजी इज़्ज़तुनि ते हमलो कयो हुई। अॼु इहे जुर्म असां में आहिनि या कोन? हाँ दा जुमला मोतरिदा जे तौर ते हिकिड़ी अहम ॻाल्हि चवण लॻो आहे, मुस्लिम गौर कजे। फरियादिन में हिकिड़ो फरियादी इहो बि चवंदो अल्लाह कद अकल माल हाज़ा, बेगुनाह मुंहिंजे माल ते नाजायज़ कब्ज़ो कयो हुई। अॼु मुस्लमान तूं पंहिंजी भेण जा एकड़नि जा एकड़ खायो वेठो आहीं। हाँ दा पंहिंजो वॾो भाउ नंढे भाउ जो हक़ खायो वेठो, चाचू भाउ भाईजन जो हक़ खायो वेठो, मामू भाणेजन जे हक़ ते क़ाबिज़ आहे। कॾहिं गौर कयो अथई? इहे ई भाइटिया, इहे ई भाणेजा, इहे ई भाउ हूंदा, तुंहिंजो गिरेबान हूंदो।
ये भेड़ियों इंदियों अज तू भाउ जी इज्जत करे खामोश वेठियूं आहिनि पर क़यामत जे ॾींहुं उन्हनि जा हथ हूंदा तुंहिंजो गिरबान हूंदो ऐं फरियादी थी करे ये न्याणियूं चवंदियूं अल्लाह हिन भाउ उहो हक़ खाधो जेको रब तो हक़ ॾियारियो हुयो न्याणियुनि खे हक़ कंहिं ॾियारियो आहे अल्लाह खण क़ुरान जे अंदरि वाज़े लिखियो पियो आहे त पुट खे न्याणी जे मुक़ाबले में बीणो मिलंदो लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन न्याणी जो हिकिड़ो हिस्सो पुट जा ॿ हिस्सा पर भाउ चए थो त न इहो बि आऊं मेड़िया ॿ मुंहिंजा हिस्सा टियों भेण जो बि आऊं खायां हिनखे छो ॾियां अल्लाहु अकबर ओ मुस्लिम इहो केॾो वॾो जुर्म नेकियूं सभु बर्बाद अल्लाह जा बना वरी हराम जो लुक़्मो जेकॾहिं पेट में अचे त अल्लाह जे नबी फरमायो 40 ॾींहं अल्लाह उनजी दुआउनि खे क़बूल ई कोन कंदो आहे इबादत क़बूल कोन थींदी आहे तू तो एकड़न जा एकड़ खायो वेठो ही हाने घर में जेको अनाज अचे पियो वो भी हराम जो छो त न्याणी भेण जो हक ऐं उन घर जे अंदर जेकॾहिं की उसका सब्जी अचे पई पचे पई उहा भी हराम जी उन हराम जी कमाई मां तो लिबास भी वरतो उन हराम जी कमाई मां तो अल्लाहु अकबर तो सब्जी भी तैयार कई हाने तुंहिंजो पाइण भी हराम जो खाइण भी हराम जो जे बिस्तर ते सुतो पियो ही वो भी हराम जो ॿुधा त सही तुंहिंजूं इबादतूं किया कबूल थी दियो गौर कयो थी मुस्लिम न्याणी भेण जो हक खायो वेठो ही चे तो बाबो दियो है बाबो दियो बाबो अलग टंगियल हूंदो तू अलग टंगियल हूंदे छो त शरीयत चेती ला वसियत ले वारिसिन अल्लाह जे नबी फरमायो वारिस जे ला वसियत आई कौन जी जी जा हिस्सा रब कुरान में बयान करे छॾिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अहादीस में ॿुधाए छॾिया उन जे लाइ त वसियत करण जाइज़ ई कोन्हे जे तूं अबो ॾियो त छा अबो तोखे हराम ॾियो त छा तुंहिंजे लाइ हलाल थी वेंदो अल्लाह जा बाना ही समझे तो बाबो ॾियो आहे त मुंहिंजे लाइ हलाल आहे अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं मूं वटि कोई माण्हू फ़ैसिलो खणी अचनि था गौर करी ॻाल्हि ते माण्हू मुंहिंजो फ़ैसिलो खणी अचनि था उन में को चरख ज़बान हूंदो आहे पंहिंजा गवाह कूड़ा बि पेश करे उन कूड़ खे बि सच साबित करे वेंदो आहे आउं बशर आहियां अल्लाहु अकबर ज़ाहिरी गवाहियूं ॾिसी करे ॻाल्हियूं ॿुधी करे फ़ैसिलो ॾेई छॾींदो आहे पर जेकॾहिं आउं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजो हक़ कंहिं भाउ जो हक़ ॿिए खे ॾेई छॾियां त उहो ईअं न सम्झे त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो कयो आहे हाणे इहो मुंहिंजे लाइ हलाल थी वियो न बल्कि आउं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे हथ में जहन्नम जी बाह पियो ॾियां अल्लाह अकबर नबी जो फ़ैसिलो ना हक़ के हक़ साबित नथो करे सघे त पोइ अब्बे जो फ़ैसिलो कीअं साबित कंदो हू ग़लत वसियत करे वियो त तूं त वड़ा पुट ई पंहिंजे पीउ जी क़बर छॾा पंहिंजे भाइरनि खे पंहिंजे भेण खे हिसो ॾे त मन तुंहिंजी बि क़बर आजी थिए तुंहिंजे पीउ जी बि आजी थिए अल्लाहु अकबर तो फरियादिन मां हिकिड़ो फरियादी इहो बि चवंदो अल्लाह मुंहिंजी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो कयईं को चवंदो अल्लाह बेगुनाह वेंदो फरिश्तो इन फरियादिन जे विच में इन ज़ालिम जूं नेकियूं विरायो अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो जिन नेकी जी बुनियाद ते कामयाबी जो इन्हिसार हूंदो दारो मदार हूंदो ओ मुसलमान तहज्जुद जे टाइम ते उथी करे थधे पाणी सां वुज़ू तो कयो तहज्जुद नमाज़ूं तो पढ़ियो फजर जो नमाज़ूं तो अदा कयो रुकू तो कया सजदा तो कया अज जॾहिं अजरी सवाब वठण जो ॾींहुं आयो आहे अल्लाह अकबर कबीरा तुंहिंजे साम्हूं तुंहिंजूं तहज्जुदूं वंडियूं वञनि तुंहिंजा रुकू वंडिया वञनि तुंहिंजा सजदा वंडिया वञनि ओ तुंहिंजूं नमाज़ूं जो अजर ॿियनि में वंडियो ऐं विरायो वञे त ॿुधा मुस्लमान तुंहिंजो कहिड़ो हाल थींदो बुखूं तो बर्दाश्त कयो रोज़ा तो रखिया अल्लाहु अकबर कबीरा जो रोज़े जो सवाब हासिल करण जो वक्त आयो
तुझा रोदा पाड़े से खड़े पिया वञन, तुझा रोदा तुझा रिश्तेदार खड़ियो पिया वञन, तुझो कहिड़ो हाल थींदो। अल्लाह अकबर कबीरा। हिंदू ज़कातूं सदक़ातूं ख़ैरात वंडियाई विराया वेंदा। ऐलान थींदो ए रब्बा हिन ज़ालिम जूं नेकियूं ख़त्म थी वियूं, पर जंहिं खे ॾुखायो अथई, जंहिं खे सतायो अथई, अल्लाह इन्हनि जी लिस्ट अञा बि बाक़ी आहे। ऐलान कयो वेंदो फ़रिश्तो इन फरियादिन जा गुनाह खणी करे इन ज़ालिम जे मथां विझो, इन खे जहन्नम जे हवाले कयो। नमाज़ूं पढ़ण जे बावजूद भी जहन्नमी, रोज़ा रखण जे बावजूद भी जहन्नमी, सदका तो खैरात करण जे बावजूद भी जहन्नमी। कहिड़ो जुर्म हुयो, कहिड़ो ॾोह हुयो, मखलूक खे सताई, पंहिंजनि खे ॾुखाई, पंहिंजनि खे तकलीफ़ूं ॾिनई। इहो पंहिंजनि खे ॾुखाइण, पंहिंजनि खे तकलीफ़ूं ॾियण, पंहिंजनि खे रंजाइण एॾो वॾो गुनाह जो इंसान तुंहिंजी दुनिया बि बर्बाद आहे त तुंहिंजी आख़िरत बि बर्बाद आहे। बल्कि उन मुसलमान के गौर करण खपे जेको ॾींहुं राति निमाज़ुनि में आहे, साइड में मामलात इहे आहिनि जो मुसलमान घर मां पियो गुज़रे उनजो सलाम ई क़बूल कोन थो करे, सलाम जो जवाब ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। हू सम्झे थो त निमाज़ूं पढ़ा पियो मुंहिंजे मथां अलाह जो वॾियूं रहमतूं आहिनि। न मुंहिंजा भाउ, जेको पंहिंजनि खे टोड़े थो, पंहिंजनि खे रंजाए थो, पंहिंजनि खे ॾुखाए थो, अलाह जो क़ुरान चए थो त इहो लानती इंसान आहे, इन जे मथां अलाह जी लानत आहे। मुंहिंजा लफ़्ज़ कोन न, रब जो क़ुरान। अल्लाह फरमाए थो वल्लज़ीन यनकुज़ून अहदल्लाहि मिन बादि मीसाक़िल्लाहु बिही अन युसला व युफ़्सिदून फिल अर्ज़ उलाइका लहुमुल लअना व लहुम सूउद दार। अल्लाह जो क़ुरान रब फरमाए तो उहे इंसान जेके रब सां कयल वाइदनि जी पासदारी कोन कंदा आहिनि, ऐं उहे रिश्ता, उहे नाता जिन खे अल्लाह जोड़ण जो हुकुम ॾिनो आहे उन खे टोड़े छॾींदा आहिनि। वयुफ़्सिदून फिल अर्ज़, ज़मीन में झेड़ा झगड़ा फितना ऐं फसाद कंदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान रब फरमाए थो उलाइका लहुमुल लाना, अहिड़नि माण्हुनि जे मथां अल्लाह जी लानत वसंदी आहे। अल्लाह अकबर कबीरा। असांजे घरनि मां बरकतूं, असांजे कारोबार मां बरकतूं सभु ख़त्म इन करे थियूं आहिनि जो असांजे मथां ॾींहुं राति रब जी लानत पई वसे, रहमत असां खां अलविदा करे वई, रब जी बरकत अलविदा करे वई। त ॿुधाओ घरनि में सुकून किथां ईंदो? अची सघे थो? ऐं हर घर जो इहो जुर्म आहे। चंद अफराद रहूं था पाण में ठहूं ई कोन, ॻाल्हायूं कोन, निमाज़ुनि ते बि गौर आहे, निमाज़ूं बि पढ़ियूं पिया, हिकिड़ी सभ में बीठा आहियूं, कुलो कुले सां, भेड़ी भेड़ी सां मिली दिलनि में इख़्तिलाफ़। पोइ इन निमाज़ तोखे मुस्लिम कहिड़ो नफ़ो ॾिनो? जमायतूं आहियूं, अहल हदीस चवरायूं, मस्जिद में अचूं पिया, हिकिड़े जो मुंहुं मशरिक़ जी तरफ़, ॿिए जो मुंहुं मग़रिब जी तरफ़, इत्तफ़ाक़ सां जेकॾहिं सफ़ में अची बीठा थी, दिलि में तंगी बीठा महसूस कंदासीं त दुश्मन अची भर में बीठो आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पोइ इन निमाज़ तोखे कहिड़ो नफ़ो ॾिनो? जे निमाज़ जी तासीर रब बयान फरमाई, इन्न सलात तनहा अनिल फहशाइ वल मुनकर। अल्लाह फरमाए तो ओ इंसान, नमाज इंसान के बुरन कमन का, बुछरन कमन का, डोजे कमन का रोके थी। तो नमाजी भी आई, तुझे अंदर दिलन जी में नफरतों, दिलन में दुश्मनी जी बाबरे पई। ओ मुस्लिम, जेका नमाज तुझे दिल जे मरकज के साफ न करे, समझ त तुझी या नमाज तुझे मथे का मथे वञे ई कोन पई, रब वटि क़बूल कोन पई पए। अल्लाह जा बाना पंहिंजनि खे रंजाइण, पंहिंजनि सां बाइकाट जो जेको ऐलान करे थो, रब उन सां बाइकाट जो ऐलान कयो आहे। हाणे जंहिंखे रब चवे त बाना तूं सां मुंहिंजो को तालुक कोन्हे, उन जा सजदा क़बूल पवंदा? रुक, मुंहिंजा लफ़्ज़ कोन्हनि सही बुखारी कर। सईदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला हदीस जा रावी फरमाइनि था,
रब जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अर्रहीम शुजनतुम मिनर रहमान। ये रहम लफ्ज अरबी में रहम लफ्ज रिश्तेदारी जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। रहम चइबो आहे रिश्तेदारी के। अल्लाह जे नबी फरमायो इहो रहम जो लफ्ज रहमान मां वरतो वियो आहे। रहमान जी माना छा आहे? सभ खां वधीक बाजारो, रहम करण वारो। हाणे जे रिश्ते में रहम न हुजे त छा उहो रिश्तेदार चवराइण जे लाइक़ आहे? जे रिश्ते में पाज न हुजे, एहसास न हुजे पंहिंजनि जो, उहो रिश्तेदार चवराइण जे लाइक़ आहे? अल्लाह जे नबी फरमायो फक़ाल अल्लाह तआला महु वसलकी वसलतु वमन क़ताकी क़तअतु। अल्लाह जे नबी फरमायो, रब फरमाए तो हदीस कुदसिया, अल्लाह जे नबी फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जेको रिश्तन के जोड़ींदो ऐं अल्लाह उन्हें खे जोड़ींदुसि, जेको रिश्तन के तोड़ींदो ऐं अल्लाह उन्हें खे तोड़े छॾींदुसि। जेको पंहिंजनि सां बाइकाट जो ऐलान कंदो, रब उन सां बाइकाट जो ऐलान कयो। और जेको पंहिंजनि खे तोड़ींदो, रब उन्हें खे तोड़े छॾींदो। ओ मुस्लमान ॿुधा त सही, जेकॾहिं तूं पंहिंजनि खे तोड़ियो वेठो आहीं त पोइ तुंहिंजूं इबादतूं कीअं क़बूल थींदियूं? छो त रब फरमाए थो ओ मुंहिंजा बाना तो पंहिंजनि खे छॾियो आहे, मूं रब सां तुंहिंजो को तालुक कोन्हे। जेका रब तालुक ख़तम करे ॿुधा उन जी नेकी उनखे किथां नफ़ो ॾींदी? ॾी सघे थी अदा? हरगिज़ न। अल्लाह जा बना मामूली मामूली ॻाल्हि ते, नंढी नंढी ॻाल्हि ते वक़्तु गुज़रियो वञे, असीं हिक ॿिए जा सलाम कंहिंजे लाइ तयारु कोन आहियूं। अल्लाहु अकबर। सॾायूं छा था? सॾायूं छा था त असीं वॾा हिमत वारा जुरत वारा आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं चवंदो आहियां इन खां वधीक कमज़ोर आहे ई कोन को। शरीयत खां अची पुछो त बहादुर कंहिंखे चयो वियो आहे, हिमत वारो कंहिंखे चयो वियो आहे? अचो इन उसूल खे पढ़ो। हिम्मत वारा साबित थियो, हौसले वारा साबित थियो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लैस शदीदु बिस्सुरा इन्नमा शदीदुल्लज़ी यमलिकु नफ्सहु इंदल गज़ब। अल्लाहु अकबर। अॼु असांजे मुआशरे में हिम्मत वारो ने के चयो वेंदो आहे जेको हिकड़ी गाल जे बदले में 5 गालियूं ठोके, जेको थप्पड़ जे मुकाबले में अॻे जो खून वहाए छॾे, जेको अल्लाहु अकबर कबीरा ॿिए खे किराए वे दसे वे। असीं चवंदा आहियूं त इहो बहादुर आहे। अल्लाह जे नबी फरमायो न न मुंहिंजे नज़दीक बहादुर हुआ जेको कावड़ जे वक़्त ॿिए खे माफ़ करे छॾे। कावड़ जे वक़्त पंहिंजो पाण खे संभाले, पंहिंजो पाण ते कंट्रोल करे। शरीयत चए थी इहो बहादुर इंसान आहे। असीं होश ई पंहिंजा विञाए वेंदा आहियूं। कावड़ अची वई न ॾिसंदा आहियूं त मामू आहे, न ॾिसंदा आहियूं त अंबड़ आहे, न ॾिसंदा आहियूं त अधी भेण आहे, न ॾिसंदा आहियूं त वॾो चाचो आहे। गार जे मथां गार, गंद जे मथां गंद करे वेंदा आहियूं। जेॾी महिल होश ईंदो आहे दोस्त चवंदो आहे अदा अॼु त तो हद करे छॾी, न तो पीउ छॾियो, न मां छॾी, न अदो छॾियो, न भेण छॾी, सभिनी खे गार गंद जो निशानो बनाई। चए थो हा मूं इहे चयो यार, मूंखे त ख़बर ई कोन्हे। हाणे जेको पंहिंजो पाण खे संभाले न सघे उहो बहादुर आहे। जेको पंहिंजो पाण ते कंट्रोल न करे सघे उहो बहादुर आहे। बहादुर त मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुर्बान वञा नबी जे हौसले मुबारक ता ताइफ जो मैदान जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुर्म केड़ो आ, नबी जो दो केड़ो आ। पाण फरमाया था ओ ताइफ वारो कुलो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्ला पढ़ो।
अल्लाह अकबर कबीरा यो कलमो ताइफ वारन के समझ में कोन आयो अल्लाह अकबर कबीरा ओ बाश की तिमजाम छोकरा उन जे हाथ में पत्थर दी करे जवंता यो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजनून था पागल तो इन्हें के पत्थर जो निशानो बनायो अल्लाह अकबर कबीरा पत्थर जो मी वसायो यो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिसमें अतहर दे पत्थर जो मी वसायो यो अल्लाह जे नबी जख्मी था अल्लाह जे नबी समझे जिसमें मुबारक मा खून मुबारक एतरो यो अल्लाह जे नबी जे आसमान में फरिश्तन के मोकलियो फरिश्तों वजो मुझे महबूब जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इजाजत करो अल्लाह जे नबी ये ताइफ वाला बिरपाल जे विच में रहता जे कने तमा इजाजत दियो असा इनन पालन के हलाए करे इनन बस्ती वालन के नेस्तो नाबूद तबाह बर्बाद करे चलियो कुर्बान बना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हौसले का खून बहे पियो रक्त बहे पियो पर नबी जो हौसलो बरकरार अल्लाह अकबर असा केर जे कने असा जे बार के थप्पड़ हणी वरे न पाड़े वारो डंडा खणी निकरंदा आहियूं इहो बि कोन सोचींदा आहियूं थी सके तो असांजे छोरे जो गुनाह हुजे नो हुजे थी सके तो इहो ई विड़ियो हुजे अल्लाह पर सोट अची वियो तो फिलाना मूंसां विड़िया आहिनि कौन ॾिसंदा थी त ॾोह कंहिंजो जुर्म कंहिंजो हथियार खणी निकिरी पवंदा थी शल न कंहिंखे राबूटो लॻे ऐं थोरो रत वहे जेसी ताईं अॻे के रत में ॻाढ़ो कोन कंदासीं असांजी बात थदी कोन थींदी पर अल्लाह जे नबी जो हौसलो पाण जो खून मुबारक वहे पियो फरिश्तन जी ताईद बि आई आहे मदद बि आई आहे असां त इंतजार में हूंदा आहियूं कमज़ोर इंतजार कंदो आहे अले मूंखे कॾहिं इक़्तिदार मिलंदो कॾहिं मूंखे सीट मिलंदी दुश्मननि खां गाए वॼाए बदिलो वठंदुसि हा जा असीं इक़्तिदार जे नशे में ज़ुल्म कंदा आहियूं असांखे का ताईद मिले मदद मिले त असीं कमज़ोरनि खे दबाइण जी कोशिश कंदा आहियूं जेकॾहिं कंहिंजे तरफ़ां का असां ते ज़्यादती थी त उन खां गाए वॼाए बदिलो वठंदा आहियूं कूड़नि केसनि में जेल जे अंदरि हणाईंदा आहियूं अल्लाह अकबर कबीरा दोस्तनि खे मोकिले करे असां उनखे कुटलाईंदा आहियूं अल्लाह जे नबी खे मदद मिली आहे रब जे फरिश्तनि जी मदद पर अल्लाह जा नबी तमछा फरमाए था ओ मुझा रब्बना आइन जी तबाही ना आइन जी हिदायत चाया तो अल्लाह अकबर कबीरा ओ मुसलमानों आए तव्हां में इहो हौसलो जो अॻियूं गाल ॾे तूं बदले में दुआ दी हां जा आए अल्लाह अकबर तो फर्क कीअं खबर पवंदी त मोमिन केरा फासिक केरा हां जा अॻियूं हिकिड़ी ॻाल्हि ॾे पंज तूं ॾे त तूं उनखां वधीक बुरो निकिते आया ना अॻियूं टोड़े तूं उनखे वधीक टोड़ी कीअं ख़बर पवंदी त मोमिन केरा मुस्लिम केरा ईमान जी परख जो अॻियूं तोखे गार ॾे अॻियूं तोखे घटि वधि ॻाल्हाए ऐं तूं चवीं त अल्लाह तोखे हिदायत ॾे ऐं चवां तो इन खां वधीक को पहुचणो आहे कोन इन खां वधीक को जवाब आहे कोन अॻे के हिम्मत कोन थींदी जो अॻियां वरी को लफ़्ज़ चवे अल्लाह अकबर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन आयत जा मिस्ताक आहिनि ओ मुस्लिम तूं बि हिनजो मिस्ताक बणिजी वञ शरीयत तोखे उसूल ॿुधायो कावड़ जे वक़्तु गुस्से जे वक़्तु ॿिए जी ज़्यादती जे वक़्तु तोखे किरदार कहिड़ो अपनाइणो आहे अल्लाह जो कुरान रब फरमाए तो इदफा बिल्लती हिया अहसन फइज़ल्लज़ी बैनका व बैनहु अदावा कअन्नहु वलियुल हमीद अल्लाह जो कुरान रब फरमाए तो ओ मुसलमानों बेहतरीन बदलो ॾियण वारा बणिजी वञो बेहतरीन बदलो कहिड़ो आहे ओ मुसलमानों आए को सामा उथी करे चवे त मूंखे पंहिंजनि एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि जेतिरी यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे भाइरनि ॾिनियूं हुयूं असां मामूली ॻाल्हि के सालनि ताईं ॻायूं था
खास तौर ते शल न वरी उन घर में भत थे भत वारे डी तो मुंह फिटायो वेठा हूंदा आहियूं फुलाणे महीने फुलाणे साल में हिन मुके गार ॾिनी या हिन मुके सलाम जो जवाब कोन ॾिनो हाणे को भत खाईंदुसि जा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सालन जो दुश्मनियों खुशी वारे मौके ते असीं ज़ाहिर कंदा आहियूं माण्हू अॻियों परेशान भेण हिन खे मूं छा कयो उनके वाम गुमान में भी ना हमारा जो बूत पिटो पिया अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जा बाना सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम के पंजन भाइरन केतरो सतायो मां पीउ जी मोहब्बत का अलग गणकारा ॿिया कोन पंज भाइर हुया खून जे अंदर जिंदा यूसुफ के उछलाइण वारो अज तू का हिकड़ो मेणू तानू बर्दाश्त को तो दे छा तुझन भाइरन तुझन चाचल तुझन मामन तू सा एतरी जाती कया जो तू माफ न तो करे सकी कुर्बान वजा सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जे हौसले दा इक़्तिदार मिलियो मिस्र जो बादशाह है मिस्र जी बादशाह जे तख्त ते वेठो आ भाई मजबूर थी आया है न अनाज कोने को घर जे अंदर अन्न कोने को अटो कोने को अन्न वठन जेला मजबूर थी करे यूसुफ अलैहिस्सलाम जे सामो पुकाए न जेकने यूसुफ अलैहिस्सलाम चाहे ना इन भाइरन का बदलो वठी सकिया पे इक़्तिदार हुयो चाहे ना पांजे भाइरन के अल्लाह अकबर फाही ते लटका छडीना पर यूसुफ अलैहिस्सलाम वो इख्तिसार था यूसुफ अलैहिस्सलाम पंजे भाइरन के विहारे करे चवंता मुंजा भाइरो ओ यूसुफ आया जे ता तवा एतरी ज्यादतियों कयो पर ओ मुंजा भाइरो ला तसरीब अलैकुम यौम आज तवा का को भी इंतकाम कोन वरतो वेंदो को भी बदलो कोन वरतो वेंदो ओ मुंजा भाइरो वजो मो यूसुफ तवा के माफ करे छडियो अज आए असा में यो हौसले जो उठी करे अगे के माफ कयो न इने में अता बेइज्जती समझदा आयो औ चौधरी औ खान औ सरदार औ जमींदार हेतन एकड़न जो मालिक औ जी माफी वठा इने में मुजी बेइज्जती आए हाँ अज जे कने रिश्ता नथा जुड़न उन्हें जे वजूहात मां एकड़ी वजह या पिया केर झुकण जे ला तैयारी कोने केर पहल करन जे ला तैयारी कोने पर मुंजा भा न जेको रब जे ला झुके तो रब उन्हें के इज्जतों सा नवाजे तो अल्लाह उन्हें के बुलंद करे छड़े तो मन तवाज़ा लिल्लाह रफ़ाहुल्लाह अल्लाह जे नबी फरमायो जेको अल्लाह जी रजा खातिर झुकंदो आ रब उन्हें के बुलंद अता फरमाइंदो आ ओ मुस्लिम जे कने पंजो नमाज़ बचाए चाहे तो रोजा बचाए चाहे तो खैरातों सदका तो बचाए चाहे तो अज पेरी फुर्सत में वनी पांजे माए मिट माए के जीता अल्लाह अकबर फिटायो वेठो जी के जीजू दिलियो दुखायो ते वनी वनी सीने सा लगा वनी वनी माफी तलाबी कर न तो मोमिन न दे न मुस्लिम न दे न तो जी इबादत कबूल थी दे अल्लाह अकबर कबीरा न अल्लाह तो के माफ कदो न रब तुझी माफी जो ऐलान कंदो सालन जा साल गुजरियो वञन सुनन अबी दाऊद जी रिवायत अल्लाह जे नबी फरमायो मन हजर अखाउ सनतन फहुवा कसफ दमी अल्लाह जे नबी फरमायो जे पांजे मुसलमान बा के एक साल जेला छडे दिनो उन जण पांजे उन रिश्तेदार जो खून करे वेदो असी केतरन खानदानन जा कातिल आयूं वडो जुल्म खबर तो चाहे टाइम कोन थी है अल्लाह अकबर बुधाई जो मुखे अल्लाह अकबर केतरन खानदानन जा कातिल आयूं जुर्म किंजो वडे भा जो जुर्म किंजो अब्बा जो जुर्म किंजो चाचे जो हाने उन में न्याणिन केड़ो कसूर कयो औरतुन केड़ो कसूर कयो उन जे भाइरन केड़ो कसूर कयो उन जे रिश्तेदारन केड़ो कसूर कयो ओ मुस्लिम रब के केड़ो जवाब शफकत जेला से कर बियो ओ जेके न्यायो पंजे चाचे जे शफकत जे हथ जेला तरसन बियो अल्लाह अकबर कबीरा जेके साल गुजरी गए ने वाटू वेठियो निहारी ने ते चाचो हले कदे
ईंदो, मामू हले करे ईंदो, नानू हले करे ईंदो, ॾाॾो हले करे ईंदो, मुंहिंजो भाउ करे ईंदो, हले करे मुंहिंजे मथां प्यार भरियो हथ रखंदो। अल्लाह अकबर कबीरा। ऐं चवंदो आहियां क़यामत जो ॾींहुं थींदो, इन मुजरिम खे, इन पापी ज़ालिम खे महशर जे मैदान में ये न्याणियूं फरियादी थी करे रब का सवाल कंदियो, ओ रब मुझ कुछ तो सही इन्हें चाचे का, मुझ तो सही इन्हें मामे का, मुझ तो सही इन्हें नाने का, मुझ तो सही इन्हें दादे का। असां जो कहिड़ो जुर्म हुयो, कहिड़ो ॾोह हुयो जो असांखे पंहिंजी मोहब्बत खां अलॻि करे छॾियो। इहो त रब जो बि कानून कोन्हे जो करे हिकिड़ो भरे ॿियो। अल्लाह जो कानून आहे त मुजरिम ॿियो हिकिड़ो हुजे ऐं सदा ॿिए खे मिले? हरगिज़ न। ओ मुस्लमान, तूं केतिरनि खानदाननि जो कातिल आहीं, सालनि जा साल गुज़री विया आहिनि, तूं पंहिंजनि खे अल्लाह अकबर न ख़ुशी में शरीक थो करीं, न गमी में शरीक थो करीं। अल्लाह अकबर, तूं कातिल आहीं, एॾो वॾो मुजरिम आहीं। चए तो साईं मूं कोशिश त कई आहे पर अॻियों ठहे ई कोन थो, हल मिली वियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी मुस्लिम जी रिवायत, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, हिकिड़ो शख़्स अल्लाह जे नबी वटि आयो, फरमाई अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नली कराबतन असिलहुम वयतऊनी। अल्लाह जे नबी, मुंहिंजा कुझु रिश्तेदार आहिनि, आउं उन्हनि खे जोड़ियां त मूंखे टोड़े छॾी। अल्लाह जे नबी, आउं उन सां अखलाक सां पेश अचां थो, मूंसां बदतमीज़ी सां पेश था थियनि, आउं उन सां सुहिणो सलूक कयां थो, मूंसां बुरो सलूक था कनि। अल्लाह जे नबी, आउं छा कयां? साहबी जे पुछण जो मतिलबु हुयो, छा अल्लाह जा नबी, छा आउं बि उन सां ईअं कयां जीअं अॼु असीं चवंदा आहियूं अदा बुरे सां बुरो हलणो पवंदो? इहो तुंहिंजो जुमिलो शरीयत जे ख़िलाफ़ आहे। जेकॾहिं बुरे सां बुराई कंदे त तूं बि त बुरो थिए, पोइ तूं सुठो कीअं चवराईंदे, मोमिन कीअं चवराईंदे? अॻियों तोखे टोड़े, तूं अॻी तयार खे उनखे टोड़ण जे लाइ, त ॿुधा त सही फ़र्क़ु कीअं कंदे? अल्लाह अकबर कबीरा। शरीयत चए थी जोड़न वारो उहो कोन्हे, लईसल वासिल बिल मुकाफी, अॻियों जोड़े, वासिल लज़ी जोड़न वारो उहो आहे जो अॻियों तोखे टोड़े, तूं उनखे जोड़े। शरीयत असांखे जोड़न वारो कहिड़ो ॿुधायो? जेको अॻियों तोखे दावत न ॾे, तूं शरीक थी वञ। अॻियों तोखे सलाम न करे, तूं सलाम कर। अॻियों तोखे तोसां न ॻाल्हाए, तूं सां ॻाल्हाए। अॻियों तोॾे न अचे, तूं हली वञ। शरीयत चए थी इहो आहे जोड़ण वारो। हक़ीक़त में जोड़ण वारो इहो इंसान आहे जेको अॻियों तोड़े, तूं उनखे जोड़ी। अल्लाह अकबर कबीरा। असीं इंतज़ार में मरी वेंदा आहियूं त अले कॾहिं ईंदो, अले कॾहिं मूंखां माफ़ी वठंदो, आउं माफ़ी वञी वठां, इन में बेइज़ती आहे। अले केतिरा असांजा रिश्ता इन इंतज़ार जे घड़ियुनि में मरी विया, इबादतूं रायगान, अमल रायगान करे विया। ओ मुस्लिम, जेकॾहिं तूं पंहिंजो अमल बचाइण चाहीं थो त पोइ अॼु पहिरीं फुर्सत में वञी अॻे खे सलाम कर, तुंहिंजी बेइज़ती कोन्हे। अल्लाह जे नबी इन खे भलो इंसान चयो आहे। असीं भलो उन खे चवंदा आहियूं, बहादुर उन खे चवंदा आहियूं, जुरत वारो उन खे चवंदा आहियूं जेको अॻे खे दसे वेही रहे, मारे कुटे वेही रहे, गार जे बदिले में 5 गारियूं ठोके। चवंदा आहियूं मुड़स माण्हू तूं आहीं, मुड़स माण्हू तूं आहीं। ऐं जेकॾहिं अॻियों माफ़ करे छॾे या को माफ़ी वञी वठे, चवंदा आहियूं भेण तूं त सफ़ा को भाड़ियो निकितई, भेण तूं में त का हिम्मत ई कोन्हे, जुरत ई कोन्हे, तूं त भेण के कम जो कोन्हे, तूं त एतिरी कयनि पोइ बि वञी तो माफ़ी वधी आहे। पर जंहिंखे मुंहिंजो नबी भलो चवे, कायनात जी का शख्सियत उन्हें के बुरो बनाए न थी सके। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यहिल्लु लिरजुलिन अन यहजुरा अखाहु फौका सलासी लयालिन यल्तकियानि फयूरिदु हाज़ा व यूरिदु हाज़ा व खैरुहुम अल्लज़ी यबदाउ बिसलाम। अल्लाह जे हबीब
साहब फरमायो कि मुसलमान जेला हलाल ना है त 3 ॾींहनि खां वधीक के भेण था के भाउ था के रिश्तेदार था के यार दोस्त था नाराज़गी रखे 3 ॾींहनि ताईं नाराज़गी रखी सके तो 3 ॾींहनि खां वधीक नाराज़गी हराम आहे हलाल ना है। अल्लाह जे नबी फरमायो नाराज़गी एतिरे दर्जे ताईं पहुची वञे थी जो रस्ते में मिलन था हिकिड़े जो मुंह मशरिक जी तरफ ॿिए जो मुंह मगरिब जी तरफ। अल्लाह जे हबीब इन्हनि मां भलो इंसान बेहतर इंसान हुआ यबदाउ बिसलाम जेको इब्तिदा सलाम सां वञी करे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू शुरू जे अंदर मु रिवायत पढ़ी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आउं चाहता के एड़ो अमल न बुधाया जे अमल ते अमल करण का बाद में अल्लाह तमा के दिल में मोहब्बत पैदा करो। अफ्शु सलाम बैनकुम वनी सलाम के आम कयो। अल्लाह जे नबी फरमाए ते बेहतर वो हुआ जेको पेरी वनी सलाम करे। असी सलाम भी कंदा आहियूं पोइ भी दिल में नफरत हो खबर तो वजह क्या है। आखिरी गाल एडी अजीम दुआ के असा रस्म बनाए छड़ियो समझू ये कोन था अगियो असा के केडी वडी दुआ पियो दे ऐ दुश्मन करे दुआ दींदो हां दा दुश्मन तो बदुआ दींदो हाने मानू को मुसलमान आए जेके मुसलमान दुश्मन भी समझे ऐ अचे तो चे तो भा अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू मो किनो करे चे तो वालेकुम सलाम छो तो मुझे खबर ही कौन हुई थी मुझे दुआ केडी वडी ॾिनी है। हादा इयो ही असांजे नमाज़ुनि जो हाल आहे पढ़ंदा आहियूं इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। अल्लाह तुझी खास इबादत कयूं था ओ मुंहिंजा रब जॾहिं मदद जी ज़रूरत पई तुझे अॻियां ईंदासीं तुझे अॻियां हथ टंगींदासीं तूं खां मदद घुरंदासीं। हाणे हर रकात में अल्लाह सां वाइदो बीठो करे त रब ख़ासि तुंहिंजी इबादत कंदुसि तूं खां मदद घुरंदुसि। पुटु बीमार थियो न्याणी बीमार थी रिज़्क़ में कमी अची वई हाणे दर दर जूं ठोकरूं बीठो खाए दर बदर थियो बीठो आहे कॾहिं हुन दर कॾहिं दर बदर। अल्लाह अकबर कबीरा छो तिने मुस्लिम के खबर ही कोने त इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन जी माना छा है। अस्सलामु अलैकुम कई त माण्हू सलाम के सही अदाई कोन कन अस्सलामु अलैकुम अदा सलाम अलैकुम अल्लाह अकबर खबर कोने तो हम बदुआ बीठो ॾियां सलाम अलैकुम तुंहिंजे मौत हो जाए सलाम अलैकुम तुंहिंजे बर्बादी हो जाए तबाही हो जाए। अल्लाह अकबर कबीरा जेके वराइणी कोन थो अचे उनखे माना जी ख़बर किथां हूंदी। ओ दिलनि मां नफ़रत कीअं कढंदो खबर तो केडी वडी दुआ है चेतो ओ मुंजा भा तुझे मथा अल्लाह जी सलामती हुजे चवंदो त तुझे मथा अल्लाह जी सलामती हुजे दुश्मन चवंदो त तुझे घर में सलामती खत्म थी वने तुझो घर बर्बाद थी वने तू बर्बाद थी वनी तुझो औलाद बर्बाद थी वने दुश्मन त ये चवंदे नजर ईंदो ओ मुस्लिम जे कने तू खाली सलाम ते गौर करी तदे भी तुझे दिलन में नफरतों खत्म थी वने। अगियों सोचे यार जेके दुश्मन पियो समझा वो तो मुखे एडा अजीम कलमा चई वियो आ त तुझे मथा अल्लाह जी सलामती हुजे रब जी रहमत हुजे रब जी बरकत हुजे यार ये तो मुझो खैर खाए मुझे ला रब जी रहमतू बरकतू तो चाहे उन्हें करे मुझा भा अज पेरी फुर्सत में वन पंजो नेकियों पंजा अमल बचाए चाहिए तो तुझे नमाज़ों कबूल थियन तुझा हज उमरा कबूल थियन तुझा सदका कबूल थियन पेरी फुर्सत में जे के रंजायो थे जे के दुखायो थे उन्हें के वनी अल्लाह अकबर परचाए रिझाए पंजे भा पंजी भेण ता उल्फत ऐं मोहब्बत वारो सलूक कर जिंजा हक खादा थई उन्हनि के वनी पंजा हक अदा कर मन अल्लाह तुझे इबादतों कबूल फरमाए मन रब तोखे इन्हनि इबादतुनि जो अजर ऐं सवाब अता फरमाए वगरना न तू मुस्लिम रहंदे न मोमिन रहंदे न जन्नती रहंदे अल्लाह जी रहमत का परे रब जी लानत जी लपेट में ईंदे अल्लाह का दुआ अल्लाह असां सभिनी खे इन जुर्म खां महफूज़ फरमाए।
अल्लाह असांजे दिल में हिक ॿिए जे लाइ मोहब्बत पैदा फरमा, उल्फत पैदा फरमा। अल्लाह दुश्मनी जी बाह ख़त्म करण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह असांखे उहो हौसलो ॾे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमाई, उन हौसले सां असीं ॿियनि खे माफ़ कयूं। अल्लाह असांखे इहा हिम्मत जी तौफ़ीक़ ॾे जो असीं ॿियनि खे माफ़ कयूं। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। व आखिरु दावाना अनिल